राजा रामचंद्र महाराज की जय। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायण जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम्। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायण जानकी वल्लभम, राम नारायण। जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान आते नहीं, भगवान आते नहीं। वो कौन कहते हैं भगवान आते नहीं, कहते हैं भगवान आते नहीं। तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम बुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम कृष्ण दामोदरम्। राम नारायणं जानकी वल्लभम, नारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, वो वेद शबरी के जैसे खिलाते नहीं, वेद अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायण जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, भगवान नाचते नहीं। गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम राम नारायणं जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, वो कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माया शोधा के जैसे बुलाते नहीं, माया शोधा, वो माया शोधा के जैसे बुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, नारायणं जानकी वल्लभम्। राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम्। बोल श्री कृष्ण बलदेव की जय, राजा रामचंद्र महाराज की जय। हाणे त जंहिंजा आहियूं भगवान राम जी नगरी जा मां तव्हांखे कंहिंखे कंहिंखे ख़बर मां किथां जो
कोई हथ मथे करे तव्हांखे ई ख़बर ॿियो तव्हांखे हा ॿियो कंहिंखे ख़बर आहे मां काथो आहियां अयोध्या केरु केरु वियो विया मां अयोध्या जो आहियां त अचो भॻवान राम जो शब्द चऊं असांजी रेडकी साहब दरबार जेकी पंहिंजी सिंध में आहे उनजी दरबार अयोध्या में 75 साल थी आहे उहा हुते आयल बाबा आहिनि खे ऐं हुते दरबार ठातो अचो हिकु राम भॻवान जो शब्द ॿ टे ॿिया बि आहिनि थोरो टाइम एक्स्ट्रा वठंदो मूं राम नाम के हीरे मोती राम नाम के हीरे मोती मैं बिखरा गली गली राम नाम के हीरे मोती मैं बिखरा गली गली कोई राम का प्यारा राम का प्यारा शोर मचाओ गली गली शोर मचाओ गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम सुंदर काया माटी होगी सुंदर काया माटी होगी चर्चा होगी गली गली सुंदर काया माटी होगी चर्चा होगी गली गली ले स्वर मचाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम मैं बिखरा हूँ गली गली मैं बिखरा हूँ गली ले शोर मचाओ गली गली शोर मचाओ गली मुझो मालिक मुझो सुल्ताने मुझो मालिक मुझो सुल्ताने सचो तेरा सचो तेरा मुझो मालिक मुझो सुल्ताने सचो तेरा सचो तेरा
राम ओ बाबा सतनाम बाबा के नाम कंहिंजे कंहिंजे मन में कामनाऊं आहिनि कि कुछ कम पूरा थियनि कंहिंजे कंहिंजे मन में आहे कि कुछ कम पूरा थियनि कोन था खयो हा घुरण में कोई कोताही न कजे जेतिरो थी सघे सतगुरनि मां हिकु ॿुधायो हिकु घोट खां पंहिंजे घोट खां पोइ घुरता कनि और संतन खां कोई इन में मनाही कोन हूंदी आहे टियों पुट खां बि पुट में पूरो अधिकार आहे असां हाल ॿुधायो हाल ॿुधायो असां हाल ॿुधायो सचे साईं के हेदर जा नानो हिननि जा नाना थियनि ठीकु मुंहिंजा त ॾाॾा आहिनि और साईं बाबा हरदास राम साहब जन भी ॾाॾा थियनि साईं कंवर राम साहब जन भी ॾाॾा थियनि ख़बर अथव छो असांजे बाबनि जे बाबा साईं जगत राम ऐं बाबा साईं आनंद राम साहब जन जी शादी थिए पई पोइ घोट बि हिकु हुयो घोट ॿ हुया त बाबा साईं रूड़ा राम साहब जन साईं कंवर राम साहब जन जे अॻियां विनती रखी चयो भाई कंवर हाणे मुसीबत थी पई आहे भाई घोट ॿ घोट बि हिकु आहे त कीअं थिए पोइ कुझु वीचार कोन आया थोरी देरि पोइ चए हिकु कमु कयूं था हिकु जो तूं बि हिकु जो मां बि आहियां पोइ साईं कंवर राम साहब जन बाबा साईं जगत राम वॾा सुपुत्र हुया साईं कंवर राम साहब जन उनजा घोट बि बीठा ऐं साईं आनंद राम जा बाबा साईं रूड़ा राम साहब जन बीठा साईं रूड़ा राम साईं कंवर राम साहब जन जी उम्र में भी ॿिनि टिनि सालनि जो फ़र्क़ु हुयो और हिक ॿिए खे मान रखियो त मां तव्हांखे जेको चयो मां त पंहिंजे हिकु घोट खे पंहिंजे पुट खां ऐं संसद खां और पूरो हाल ॿुधायो कि हा मुंहिंजो हे हाल थी पूरी असां हाल ॿुधायो हाल ॿुधायो बदी बाऊं बंधायो ओ साईं जाने साईं तो हमें जाने ओ अरे सकीन रख दो बदी लाज रख दो बदी लाज बदी बनायो बदी बाहु बनायो बदी ओ बाबा जाने हमें जाने
वही तो रख दो प्याला आए वे तो रखत खयाला जैसी सखावत देवे धावा जैसे सखावत मेरे धावा आए वही तो रख दो प्याला आए वे तो रखत खयाला संग साईं न बतायो संग भावे न बतायो बंदी को बतायो बाबा जाने बाबे जो हमें जाने 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 ओ आगे सेवा के तो आई सहारो जो आए सहारो भाई केजा केजा कम न पूरा क्या था बाबे न पूरा क्या था वो मतलब केजा कम पूरा क्या था मांजो तो कम पूरो कयो था बुधायो छा बुध जो पोए साल मां 3 राउंड निकतुम पहिरों 25 ॾींहं निकतुम ॿियो राउंड निकतुम 101 ॾींहं 51 शहर त मां तव्हांखे ख़ुशी सां ॿुधाईंदुमि भले चाहे सचे साईं जा पुट लेकिन आशीष बाबा कंवरराम जी बाबा अरदास राम साहब जन जी बि मिली आहे मां ॿुधायो कि अमरावती में बाबा जो हिकु ख़ासि प्रेमी आहे हरिप्रकाश भैया हरिप्रकाश भैया ने मां जो पहिरों असांखे सत्संग जी सेवा ॾिने हुते अमरावती में उहो वॾे साईं साईं महेशराम असांजे पिता साहिब जन सां उन्हनि जो मुलाक़ात जलगांव में थी साईं जन हुते विया हुया उन्हनि जो उन्हनि दर्शन कयो पोइ उन्हनि खे ॻाल्हि रखी त साईं जन चयो पहिरों कि पाण स्वयं वेंदा पोइ अचानक प्रोग्राम जेको आहे सभिनि जो कैंसिल थी वियो त मां ज़िद करे बीठो मां चयो न मां वेंदुमि हिन सत्संग ते इहो सेवा जेकी भाग लॻी आहे हिन सेवा जो लाभ वठिबो पोइ मां संतनि खे ख़ूब ज़िद करे पिता साहिब खे वेठो पोइ मूंखे आख़िर आज्ञा कयो और उहो जेको पहिरों सत्संग थियो उन्ही खां पोइ लगातार उन बाबे जी कृपा तो लगातार हेॾा ॾींहं हेॾनि ॾींहंनि खां इन में लॻल आहियूं पहिरों 25 ॾींहं पोइ 51 ॾींहं 151 ॾींहं थी थी आहे साईं करे मां त ॿुधायो कि इन में लॻल ओ हर सेवक जो आई सहारो मां भी सेवक ही है ओ हर सेवक जो आई सहारो हर सेवक जो आई सहारो हर सेवक जो आई दीदी भी शाम में लगल हुई मां वीडियो सजा ॾिसंदो आहियां त बढ़िया आनंद हर सेवक जो आई सहारो दुख में